बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। यूट्यूब चैनल नॉलेज ट्रेशर ते तव्हांखे ख़ुशि आमदीद। अॼु असां CSS जा MCQs 2007 जा सॉल्व कंदासीं। तो अचो बिना देर जे ॾिंगी में ॾिनल जवाबनि मां सही जी चूंड करे लिखो। नंबर पहिरियों, सिंधी ॿोली जी तारीख़ जो लेखक केरु आहे? डॉक्टर बलोच काको भेरूमल या मेमन अब्दुल मजीद? तंहिंजो सही जवाबु आहे काको भेरूमल आडवाणी लेखक आहे हिन जो। नंबर ॿियों, सचल जो फ़ारसी कलाम में तख़ल्लुस लक़ब कहिड़ो आहे? इक़रार, इसरार, आशिकार? तंहिंजो सही जवाबु आहे फ़ारसी में जेको तख़ल्लुस आहे सचल साईं जो आशिकार आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कहिड़े दौर जो शाइर आहे? तंहिंजो सही जवाबु आहे कलोड़ा दौर जो। फ़क़ीर कादिर बख़्श बेदिल जी मज़ार किथे आहे? रोड़ी, सखर या खैरपुर? तंहिंजो सही जवाबु आहे रोड़ी में मज़ार आहिनि जी। ऊंदाही धरती रोशन हथ कंहिंजो लिखियलु आहे? आगा सलीम जो। सुरही सार सिन्फ़ छा ते आहे? सफ़रनामे ते आहे। दीन मोहम्मद वफ़ाई जे किताब जो नालो छा आहे? मुक़दमा लतीफ़ी, लुत्फ़ुल लतीफ़ या लताइफ़ लतीफ़ी? हाणे अक्सर इहे असांखे भुलाइण जे लाइ ॾींदा आहिनि एग्ज़ाम्स में, त दीन मोहम्मद वफ़ाई जो लुत्फ़ुल लतीफ़ आहे, लताइफ़ लतीफ़ी मीर हुसैन सांगी जो आहे न, इहो तव्हां यादि करे छॾियो। अहवाल शाह अब्दुल लतीफ़ कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर गुरबख्शानी, मीर अब्दुल हुसैन सांगी या मिर्ज़ा ख़लीज बेग? तंहिंजो सही जवाबु आहे मिर्ज़ा ख़लीज बेग। जहिड़ा गुल गुलाब जा जो लेखक केरु आहे? ग़ुलाम नबी आगरो। रोशन छांवरो कहाणी जो मजमूओ कंहिंजो आहे? सुमेरा ज़रीन। इनखे ख़ातून अवल कहाणी जो बि लक़ब मिलियलु आहे। ॿियो चए थो, हेठि ॾिनल सही या ग़लति जवाब जी चूंड करियो। शाह जो रिसालो पहिरियों भेरो डॉक्टर सूटी छपरायो? न, ग़लति आहे, इहो ट्रंप जर्मनी मां छपरायो। मौजूदा सिंधी अलफ़ टालपुरनि जे दौर में जुड़ी रास थी? न, ग़लति आहे, अंग्रेज़नि जे दौर में। साओ पन या कारो पन मिर्ज़ा ख़लीज बेग जो लिखियलु आहे? बिल्कुलु सही आहे, इहा आतम कहाणी आहे मिर्ज़ा ख़लीज बेग जी। किथे त थक भंजबो थक मुसाफ़िर जो लेखक मोहम्मद सिद्दीक़ आहे? ग़लति, इन जो लेखक आहे शेख अयाज़ साहब जी आतम कथा इहा, शेख अयाज़ जी, ठीकु आहे न। नूरुल हुदा शाह पंहिंजी किताब करबला में करबला जे वाक़े जो ज़िक्र कयो आहे? ग़लति, इन में औरत जो ज़िक्र आहे, करबला जो न। सांगड़ मोहम्मद उस्मान रिप्लाई जो नाविल आहे? बिल्कुलु सही आहे। चार मकाला जो लेखक शम्सुद्दीन उर्सानी आहे? ग़लति आहे, इन जो लेखक आहे चार मकाला जो इस्माइल उर्सानी, मोहम्मद इस्माइल उर्सानी। मलीर खां मालूमो जो लेखक इल्दाग शेव आहे? बिल्कुलु सफ़रनामो इहो आहे। इहे ॾींहुं ऐं शींहं जो लेखक हिसामुद्दीन शाह राशिदी आहे? ग़लति आहे, इन जो आहे अली मोहम्मद शाह राशिदी। जाम जाम ऊट ऐं जामड़ा किताब जो मुसनिफ़ अली अहमद विरोही आहे? बिल्कुलु सही आहे, इहो मज़ा जो किताबु आहे। उमेदु तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कयो, महिरबानी।